सखर जे सीनियर सहाफ़ी शहीद जान मोहम्मद महर जा मुख्य कातिल पुलिस गिरफ़्तार करण में नाकाम रही है। सहाफ़ी बिरादरी कातिलनि जी गिरफ़्तारी जे लाइ कराची प्रेस क्लब आॾो धरणो हयो आहे, जॾहिं त मुख़्तलिफ़ शहरनि मां कलम धड़ियुनि सियासी समाजी अॻवाननि जा काफ़िला पहुतल आहिनि। वज़ीर आला हाउस तरफ़ मार्च करे धरणो हणण जूं तयारियूं मुकमल कयूं आहिनि। शहीद जान मोहम्मद महर जे कातिलनि ऐं सहूलियतकारनि जी गिरफ़्तारी ताईं एहतिजाज जारी रहंदो, अॻवाननि जो इहो चवणु आहे। तफ़सील मालूम कंदासीं कराची मां आवाज़ जे रिपोर्टर आमिर सुप्रो खां। जी आमिर, कहिड़ा तफ़सील आहिनि एहतिजाज ऐं धरणे जे हवाले सां आगाह कजो। जी बिल्कुल गज़ाल आहे। शहीद जान मोहम्मद महर जा कातिल गिरफ़्तार न थियण ख़िलाफ़ जेको आहे कराची प्रेस क्लब अॻियां हींअर बि एहतिजाज जारी आहे ऐं हज़ारे जेके कलम धड़ी आहिनि उहे सख़्तु एहतिजाज करे रहिया आहिनि, नारेबाज़ी करे रहिया आहिनि। वॾो तादाद जेके सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि खां आयल सहाफ़ियुनि जो आहे, वकील बि आहिनि, दानिश्वर बि आहिनि, सिविल सोसाइटी जा माण्हू बि सहाफ़ी जान मोहम्मद जे क़त्ल में जेके कातिल न आहिनि गिरफ़्तार थिया उन लाइ हिते एहतिजाज करे रहिया आहिनि ऐं नारेबाज़ी करे रहिया आहिनि। ॿिए तरफ़ जेको आहे सहाफ़ियुनि जो इहो ई चवणु आहे त जेको शहीद जान मोहम्मद जा कातिल आहिनि उनखे गिरफ़्तार कयो वञे। ॿिए तरफ़ जेके सहाफ़ी आहिनि उन्हनि जूं जेको सुबुह घरू वज़ीर आहे उन सां बि ॻाल्हियूं थियूं आहिनि ऐं उन ख़ातिरी कराई आहे, पर एहतिजाज हिन महिल बि जारी आहे। शहीद जान मोहम्मद जे कातिल जी गिरफ़्तारी न थियण ख़िलाफ़ जेकी तयारियूं आहिनि CM हाउस तरफ़ वञण जूं मुकमल कयूं वयूं आहिनि ऐं कुझु वक़्त खां पोइ जेकॾहिं हुकूमत सां जेको आहे ॻाल्हियूं नाकाम थियूं त हीउ जेको एहतिजाज आहे इहो मुख़्तलिफ़ जेको आहे रूटनि खां थींदो। वज़ीर आला हाउस अॻियां एहतिजाजी धरणो हणंदो ऐं सीनियर सहाफ़ी बि वॾे तादाद में मौजूदु आहे। उन्हनि जो चवणु आहे त जेसि ताईं शहीद जान मोहम्मद जा कातिल जेके आहे गिरफ़्तार नथा थियनि एहतिजाज जारी रहंदो। ॿी हिननि जी इहा डिमांड आहे त जेको SSP सखर आहे उनखे बि हिन में तफ़्तीश में शामिलु कयो वञे। हुनजी लापरवाही आहे, हिन महिल ताईं जेके नामिनेट कातिल आहिनि ऐं जेके सहूलियतकार आहिनि उन गिरफ़्तार न आहिनि कया विया। ॿिए तरफ़ हिननि जो इहो बि चवणु आहे त हिन जी जेकी इंक्वायरी आहे उहा CTD हवाले कई वञे, जीअं जेकी कातिल आहिनि उन्हनि खे गिरफ़्तार करे कैफ़े किरदार ताईं पुॼायो वञे। जी ठीकु आहे, मुंहिंजी महिरबानी आमिर अपडेट करण लाइ।